काज़ी अहमद में पुलिस पारां एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करने की दावा कई वई। छंडड़ मोरीअ वटि फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि जे पुलिस मथां फायरिंग कई वई। फायरिंग जी ॾेवच में एक जवाबदार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार जी तौफ़ीक़ तौर सुञाणप थी आहे। हथियार बंदि कया विया आहिनि, पुलिस जो चवणु आहे। काज़ी अहमद में पुलिस पारां एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई। छंडड़ मोरीअ वटि फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि जी पुलिस मथां फायरिंग जी ॾेवच में एक जवाबदार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार जी तौफ़ीक़ मुकरानी तौर सुञाणप थी आहे। हथियार बंदि कया विया आहिनि। काज़ी अहमद में पुलिस पारां एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई। छंडड़ मोरीअ वटि फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि जी पुलिस मथां फायरिंग थी आहे। फायरिंग जी ॾेवच में एक जवाबदार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो। काज़ी अहमद में पुलिस पारां एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे। छंडड़ मोरीअ वटि फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि जी पुलिस मथां मुबैना तौर फायरिंग जी ॾेवच में एक जवाबदार ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो।